गुपचाणी में JUI पारां पानी की खोट रोड की तामीर न थियण खिलाफ़ एहतिजाजी रैली कढी वई। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है मसूद ज़ंगेजो। मौजूद आहियां प्रेस क्लब गुपचाणी साम्हूं जिथे JUI गुपचाणी पारां गुपचाणी बुनियादी मसइलनि ऐं सराड़ी गुपचाणी जेको रोड आहे लिंक रोड उन मरम्मत थियण खिलाफ़ एहतिजाज कयो आहे। अचो उन्हनि सां ॻाल्हायूं उनजो वधीक छा चवणु आहे। वॾे में वॾो असांखे जेको तकलीफ़ आहे रोड जो जेको रोड जेको आहे लिंक रोड जेको आहे नवाज़ ॾह जी जे रोड खां जेको आहे लिंक रोड सिराड़ी ॾे वेंदो आहे इन खे गुज़िरियल तक़रीबन 10 सालनि खां वठी भॻल आहे टुटल आहे उन जी मुरम्मत मंज़ूर थी चुको आहे। उन जो ठेकेदार ग़ुलाम मुस्तफ़ा बिरोजी आहे। उन जे बावजूदि हर ॿिए महीने असां वेंदा आहियूं ऑफिसनि में इन खे चयो अथऊं बार बार चवण जे बावजूदि हिकिड़ो ट्रक हर महीने में जो पत्थर जो लाहींदो आहे। बाक़ी ॿियनि ॻाल्हियुनि खां उहो गाफ़िल आहे। रोड के कई साल थी विया आहिनि ऐं पाणी जी खोट बि हथरादू खोट आहे पाणी जी। उन खां बाद में हर शइ वधाइण कंहिंजी ॻाल्हि कयूं कंहिंखे छा चऊं माना हर शइ UC गुपचाणी में असांखे का बि शइ हिते मिलण लाइ तयारु कोन्हे। पाणी जी खोट रोड जी खोट वाटर सप्लाई परियां साम्हूं आहे वाटर सप्लाई ॾिसो कहिड़े ॻाल्हि ते दायूं करे कहिड़े ॻाल्हि दायूं कयूं त बराए महिरबानी ख़ुदा जे वास्ते असांजा जेके रोड रस्ता ऐं पाणी महिरबानी करे असांखे असां पहिरियां पीपल्स पार्टी जा माण्हू आहियूं पीपल्स पार्टी जो वोट करण वारा आहियूं लेकिन इन वक़्तु ईअं हालत थी आहे जो असांजे ॻोठ में असांजे रस्तनि ते असांजे शाखुनि ते सिर्फ़ु इहो आहे त भई इमरान ते गाड़ियूं सभु ॾियनि था लेकिन पहिरियां हिननि खां पुछो त पंहिंजे ऑफिसरनि खां पुछियो आहे त अॼु सॼे वाटरनि खे धिका हणी पाणी बंदि कयो वियो आहे। माण्हुनि खे पाणी नथो मिले रस्ता रोड तबाह लॻा पिया आहिनि। UC गुपचाणी में को टके जो कमु नथो थिए। जॾहिं बि के असां चङे वटि वञूं था बाबा UC में असांजो तव्हांजो सभु कमु थी विया आहिनि। कहिड़ा तव्हां कमु कया आहिनि।